नाज़रीन अवांखे ॿुधाईंदासीं त कराची जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात जारी आहे। अवांखे ॿुधायूं पिया त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जारी आहे। बिल्कुल नाज़रीन, कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जारी आहे। मौसम खुशगवार बणिजी वई आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बिजली गायब आहे। शाहराए फैसल, मलीर, गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर, अज़ीज़ाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो थियो आहे। अवांखे ॿुधायूं त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारो थियो आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। न्यू कराची, सरजानी ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बि बरसात जो सिलसिलो जारी आहे। केतिरनि इलाइक़नि में पाणी बीजी वियो आहे। रहवासी अचवञ में ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जारी आहे। अवांखे ॿुधायूं पिया कराची जी सूरतहाल जे हवाले सां अवांखे ॿुधाईंदासीं त किथे हल्की किथे तेज़ बरसात जारी आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे मलीर खां वहीद मुराद सियाल। जी वहीद, तफ़सीली जो बरसात जे हवाले सां। जी काजी राबिल, गुज़िरियल ॾींहं खां वठी मलीर समेत कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात सबबि जेके हेठां वारा इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे गुलशन अदीद, गगर फाटक, स्टील टाउन, शाह लतीफ़ टाउन, कायदाबाद, मली सिटी, मली 15, खोखरापार, मॉडल कॉलोनी, एयरपोर्ट सचल गोठ, सुपर हाईवे, M9 मोटर काठोर, गदा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो वसकारो जारी आहे। हिन वक़्तु बि काफ़ी हंधनि जेको आहे हेठां वारा जेके इलाइक़ा आहिनि उते उहे पाणी हेठि अची विया आहिनि शहरनि। और जो चवणु आहे त बरसात सबबि के इलेक्ट्रिक इंतज़ाम जेको केतिरनि इलाइक़नि में बिजली बंदि करे छॾी आहे। मौसमियात खाते पारां जॾहिं अलर्ट जारी कयो आहे त ईंदड़ जेको आहे 24 कलाकनि में कराची में अञा वधीक तेज़ वसकारो थींदो। त उन खां पोइ तमामु जेको आहे इंतज़ाम आहे उहा हाई अलर्ट आहे। हिन वक़्तु बि कराची जे मलीर समेत कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जेको सिलसिलो आहे उहो अञा ते हलंदड़ आहे। जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ वहीद मुराद सियाल। अवांखे ॿुधायूं पिया न्यू कराची, सरजानी टाउन ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे।